जिस्म कमजोर बेहद बदन चिचरियल, जिस्म कमजोर बेहद बदन चिचरियल, हर जख्म मां संदस जे लहू पिए टिमियो, जंहिंजे महकार माहौल वासियो पए, जुर्म पंहिंजे बग़ावत जो बासियो पए। तूं बि हुन जे इरादनि खां हुए बाख़बर, हू बग़ावत जो आला नमूनो हुयो, मौत जो खेसि बिल्कुलु न ऊनो हुयो। केद तुंहिंजे अंदरि हुन जे गजगोड़ सां तुंहिंजे दहशत कदनि जूं भितियूं थे ॾकियूं। हुन जा मज़बूत हरदम इरादा ॾिसी तोखे अंजाम पंहिंजो थे आयो नज़र। तुंहिंजूं सख़्तियूं न हुन खे झुकाए सघियूं, ॻाल्हि पंहिंजी न हुन खां मञाए सघियूं। तोखे ग़ौरी हतफ़ एटमनि जो नशो, हुनखे सिंधई सैयद सां सचो इश्क़ हो। तोखे ग़ौरी हतफ़ एटमनि जो नशो, हुनखे सैयद ऐं सिंध सां सचो इश्क़ हो। हू हो चीकी मिटीअ जो ठहियल आदमी, जंहिंखे सिंध जे अमड़ अहिड़ी लोली ॾिनी। हू बहादुर बि हो, घोट अणमोट हो, शाह खाहोड़ी सुर पिण उन लाइ लिखियो। हुनजी हशमत शुजात दिलेरी ॾिसी ईसा मंसूर सरमद बि हैरान हा। हू लहूअ सां अड़ी लाट ॿारे वियो, क़ौम तहरीक खे आजियारे वियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा, हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा। नोश जामे शहादत करे दिलरुबा सिंध सैयद अॻियां हू थियो सुरखरू। तुंहिंजे मकारियनि खे शिकस्तूं ॾेई, वर्करनि खे नयूं खोड़ जोतूं ॾेई, सिंध जे हंजमी आहे आरामी थियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा, माउ जे हंजमी आहे आरामी थियो।